भी लवाइन पिया जब मीर बाहर निकली आयो तो उन्हें पाछले का भी छिड़कंदा बाबा। कोई बंदूक खणी आचर मथा का छो क्यों बाबा ले कुछ मोजू फूकू होने आ कुछ जरे गोठ वारन के देखारण जे लाते असी जो को भाज पलाम था वठो। भला जबार के किए तो समझी आए मेल मिलान जड़ो तो तारो ने में कुछ पानी दिसण में अचे पियो जब ठीक थी आयो ना तब को अज्जू मजू उन सागत मैदान में रही सके नहीं था। खैरा जिसर जो खैर हुजे एहे तो साकर हो ना को थियो आजो तू इने सोचुन में बुडो पियो बाबा चाय अरे ओ ये मरेला हले रख दी। अरे छोरी यो हिकड़ो को पुठायो ई चा मुंजे ला न ठाहे ई चा चाहे रुको पीउ के पियारी दिए चा। हाँ चे मां कौन तो प्या पर तू डोगे तभी जी ने पेट में सुर कौन थी मां डोग्या तू ही खणी डोगे। बाबा ता पियो बी पैया मामा लाई खणी थी अचा। इहो परियल खैर त थई घर में पैर पातो थियो इहो सोचुन में गुम लगो पियो। खरा चोरी थी रस जी डांद कायो मीरारन विचो पादर मुंह खादा मुफ्त में। यो तो शुक्र कर जो जुवा को न भगाऊ भला तू भी जो वनी कहे जे मथो भी ही रहंदे तो वे तो के छडे दींदा। अम्मा चाय हां मड़ दे अगे मैं पी जी पूरा तो के हाने मड़ चाहे खरा मां पंजो पलान जरूर वठन थे मोड़ सा पहलवान पलान दुका दो अरे छोथी खुटी खणाई। अरे रे मां पंजी बेइज्जती ये विसारे छड्या। अरे दिसे कोन थो पियो त इहो ई मीर आ न जेको रेस मिठ लखे ई वठ न थो दे पियो उन के तू मां छा करे सगंदासे। अरे मां ये कोन तो चवा त को लठ खणी वनी मीर के वठन थे। अरे सोचा तो त का एड़ी टिक कया जो पंजी बेइज्जती जो पलान मीर का उठी वना ये मीर भी याद करे तो हाउ बेडी परल पर वही वियो। परियल ओ परियल कुछ अकुल खम कम वठ असा हूं सहे जी खल न तती सहूं न थधी अच्छी दाढ़ी में इहे अरडायूं छड वेही अल्लाह अल्लाह करे त मानू उजवा न उखेले विझनी। खरा जे परल पहर न वहे त पोइ परल पेरा जी छाजो मां तो के करे ॾेखारींदुसि। छा कंदे ओ खरा मीरा रंजा ये बुढ़ा कम हलंदा रहंदा हिक न हिक ॾींहुं मुंहिंजे बारे में अहिड़ो फासंदा जो मां तोखे ॿुधाईंदुसि त इहो ई मीर मुंहिंजे दर ते अची पटको लाए मूंखां माफ़ी न वठे त चइजांइ तुंहिंजो नालो परल न आहे। तू इन्हें पांजे हरकतन खां न मुड़ंदे मीर हिते पांजो पटको लहराइण न पर दर ते ईंदो तुंहिंजो पटको लाहिण। खैरां जे सिर जो खैर हुजे तुंहिंजे पटके लहराइण खां बि तोखे मां ई बचाए सघंदसि। छा ॻाल्हि आहे अॼु कुछ परेशान तो लगी। परेशान मीर ऐं परेशान थे न दोस्त पोइ छा ॻाल्हि आहे। बस कुछ सोचा पियो त अंदर हूंदे अहिड़ी रांद शुरू कया जो दुश्मन जूं निंड्रूं हराम हुजनि। निंड्रूं हराम हुजनि। मां सम्झां थो त तव्हां लाइ इहा का वॾी ॻाल्हि न आहे। दुश्मन जी दांगी भञण त मां नंढे लाइ खाई सिखियो आहियां। छा मुजीब मूं चयो त दुश्मन जी दांगी भञण मां नंढे लाइ खाई सिखियो आहियां।
अड़ो कम करण तो चाहिया जो दुश्मन परेशान तो थे ही थे, पर मुझे सजन दोस्त के कोसो वाव न लगे। जा कोसो वाव न लगे। दोस्त मच बरंदो ताव त ईंदो, पोइ परेशान छो आई? मां नथो चाहियां त मुंहिंजी ॿारियल बाहि जूं चिणकूं मुंहिंजे सजण दोस्त जे मथां किरनि। पंहिंजे दोस्त ख़ातिर मां त ताव बर्दाश्त करे वेंदुसि, पर मुंहिंजे करे को दोस्त मुसीबत में अची वञे, इहो मां मुनासिब नथो सम्झां। सच दोस्त, जहिड़ो ॿुधुम तहिड़ो ॾिठुम। अॼु खां पोइ मूंखे पंहिंजो मुरीद सम्झजांइ। हुकुम कंदे सिर लाहे हाज़िर कंदुसि। अहिड़ो वक़्तु न ईंदो, अलाह ख़ैर कंदो। जेकॾहिं अहिड़ो वक़्तु आयो बि न त सभ खां पहिरीं मां पंहिंजो सिर ॾींदुसि। इहो मुंहिंजो तोसां मुड़साणो वाइदो आहे, मुड़साणो वाइदो आहे। सॼो ॾींहुं रईस जे पोयां धिका खाए, उते मानी छो नथो खाई अची? तूं सुधरंदी कान। छो? आख़िर ओ ताख़्ते मानी त ईंदी हूंदी न, पोइ त खाई फाटी छो नथो अची? ओ खुदा खे वञ वञ मानी खणी आ, सॼे ॻोठ खे मूं ॾेई वेंदुसि, पर तोखे मूं न ॾेई सघंदुसि। ओॾी मोही भला वञ मानी खणी आ। बाबा वॾो तकिड़ो थी वियो आहे, अञा मानी मूंखे बि न मिली, तोखे कान मिलंदी। जन्नत हिन छोरे खे मानी कान ॾिनी अथई, छा भला असां ॿिन्ही सां दुश्मनी अथई छा? मिलई थी मानी, मिलई थी साह छो थो वञी? हाणे खाटी खणी तूं बि कोन आयो आ। बाबा चाची खैरा चए पई पिणे खे पादर लॻाइनि। पुट वो खैरात आहे वॾी ॾाहिण जे वतन जा भौंकंदी घटनि में, पर तूं त कुल सुख इहा ॻाल्हि आहे पीसा। ॻाल्हि त ॿुध, इहा ॻाल्हि सॼे ॻोठ में हुली वई आहे। आउं पुछां थी आख़िर माजरा छा आहे? अरे माजरा जी धी छॾे ॻाल्हि खे, तूं वञ मानी खणी आ, कुझु बि कोन्हे को वञ। हल साह त वञेसि तो मानी का अरे वञी माठो तो हाणे मूंखे खाई खाई सुजी पई आहे, ॾिस त सही। वञ असीं मरूं ऐं हीअ खाए घर में पुतरियूं। छोरा तूं त महिमान ते वेठो या, पुतरे तूं त बस हमजाई न लठ मोता। बाबा ख़र्ची ॾे कान तो रुगो तई धड़कंदे ज़ोर। छाजी रे ख़र्ची ॾेई? हा खर्ची दे बाबा, मां पुटर को फुरण लाइ तयारु वेठा आहियो बसि। मूंखे त तूं मुंहिंजो पुटु ई कोन थो लॻे। माणे ते वियो सिधो सिधो, हूअ बि हीअं थी पई आहे, तूं बि रंग किला कढंदो थो वञी। हल रे वञ खर्ची हिनखे ॾियां, आउं कमायां ऐं हीअ खायूं। अल्लाह जो ॾिनो गंज आहे, एतिरी मिल्कियत आहे, सॼी ज़िंदगी वेही खाईंदासीं तॾहिं बि कान खुटंदी। ज़ाहिरा तर जो वॾेरो आहियां, एतिरी मिल्कियत त हुअणु घुरिजे। तुंहिंजे भाउ वटि बि एतिरी ई मिल्कियत हुई, अॼु हुनजी छा हालत आहे? बैंक जो कर्ज़ा ई आहे। मलूका सभु कुदरत जा खेल आहिनि। न मिठल ख़ान, इहे तव्हांजा बुढा कम आहिनि। छॾ हिननि ॻाल्हियुनि खे। सोचां पई मिठल ख़ान, तोखे कुझु थी वियो त मुंहिंजो छा थींदो? औलाद बि न आहे, मार न ज़ाल ज़माने जी ठोकरियुनि में अची वेंदसि। मूंखे कुझु बि कोन थींदो, छो अची सुस्त थी आई? धारिया त धारिया, जे मौक़ो ॾिने त तुंहिंजो भाउ बि दुश्मन थी पवंदी।
अञा एतिरो कंहिं में दम ई न आहे जेको मिठल खे। मिठल खान एॾो तकबर चङो नाहे। तूं ॻोठ जो चङो मुड़ुसु आहीं त पोइ चङा कम छो नथो करीं? मलुका मुड़ुस त फॾो न त जॾे जो जॾो। न मिठल खान, मां चाहियां थी तूं ॿी शादी कर। जे मूं ॿी शादी कई त तूं पछताईंदीअ। मुंहिंजे पछताव खे छॾ, घटि में घटि हिन घर खे वारिस त मिलंदो। वरी बि सोचे वठ मलुका, ईअं न त सुभाणे तूं ई बग़ावत ते लही अची। मूं सोची सम्झी फ़ैसिलो कयो आहे। ठीकु आहे, मां बि सोचे ॾिसां। सोचे ॾिस, मूंखे इतराज़ तुंहिंजे बुॾनि कमनि मां आहे, तुंहिंजी शादी मां न। सोचां थी शायदि उहा अचे पोइ तूं सुधरी। खीर ॾेई अचो। बाबा खाची तॾे उतां 10 रुपया खणजांइ, खीर ॾेई जल्दी मोटजांइ। मां बकरियूं खाई हलां थो, मूंखे शहर कम आहे, झटजांइ। किथे अचां? बोरिंग ते। बाबा ओॾा कमदार मारे तो। कमदार खे मूं सबक सेखारे छॾियो आहे, हाणे कमदार तुंहिंजे वार जो बि नालो न वठंदो। हलो। अरे हेॾे ॻाल्हि त ॿुध, मिठल वारनि जे पासे वञणु ज़रूरी अथई छा? तूं तकीर न कर, पंहिंजे घर जो कमु कर। खानू ॼाणे थो त हुनखे छा करिणो आहे छा न आहे करिणो, कंहिंसां कीअं हलणो आहे उहो पाण ॼाणे थो। खानू खे ख़बर आहे, बाक़ी असांखे ख़बर न आहे, न? पुट रेस जी फूकन ते लगी पराई दुश्मनी पंहिंजी गिची में न हणजो। बाबा कुछ भी थी पे पर अदा जो फलाद जरूर कबो। अब्बा हू ॾाढा डिंगा माण्हू आहिनि। बाबा जेकॾहिं डिंगा आहिनि त पंहिंजी जाइ ते न, असांखे छा कंदा? कुझु सोच पुट, कुझु सोच। हू पंहिंजो पटको लायूं हथ में कयूं था वतन, ॿिए जो लाहिण में कहिड़ी देरि कंदा? अदी तूं हली पाणी त बंदर में ला। जी अदा। मजो मजो, अरे काॾे मरी वए? अचा तो अचा, साह न वञई। अरे अच नहीं भागा। अब्बा वञी भाउ खे त ॾिसी अच अॼु। बाबा सॼो ॾींहुं घर में वेठो आहीं, तूं वञी शहर छो नथो ॾिसी अचेंसि? मजो बाबा के धक वहाए कढ, बाक़ी शहर जो न चईस। अब्बा तव्हां त चओ पिया त अॼु सुभाणे अची वेंदो,
मूंखे शहर वञण में छा आहे बाबा, मां अॼु ई हलियो वेंदुसि। बाबा अॼु अदा अची वेंदो, तव्हां वञण जी तकलीफ़ न कयो। मां थोरो ज़मीननि जो चकर हणी अचां, तव्हां थोरो ख़्यालु कजो। बाबा बाजी अॼु मींहुं जिरे बजे मुंडे में ॾिसे न त बि तड़े गॾिजाइनि। बाहूं ॿधी अर्थ थो कएं, अॻिते हेॾे मेहूं काहे न ईंदो कर। छो जमाल कहिड़ी मां भेल पियो कयां जो नाराज़गी पोइ ॾेखारे। बाजी खान, नौजवाननि जो गरम खून आहे। अॻे थोरी ॻाल्हि तां काथे वञी पहुता आहियूं। हाणे जेकर को नुक़सानु थी वियो त उनजो ज़िम्मेदार केरु आहे यार? मियां जमाल, ज़मीन रहिस मिठल खान जी ऐं तव्हां उनजा हारी। जॾहिं त मूंखे कमदार बि कुझु कोन थो चवे, पोइ तव्हांजा छोकिरा। बाजी खान, कमदार बि असांजो पटको थो लाहे। पोख असां था कयूं, वाहर बि असांखे ई करणी आहे, कमदार खे न। मियां जमाल, नाराज़ न थी, अॻिते खणी हेॾी मेहियूं कोन काहे ईंदुसि। अॼु बि जेतिरो जल्दी थी सघे माल हितां कढी आन। जेकॾहिं छोरा अची विया त को ॿियो मामिलो न अची खड़ो थिए। मियां जमाल, अॼु माल काहे आयो आहियां त ईअं वापसि कोन काहे वेंदुसि। बाक़ी खणी सुभाणे न अचिबो। बसि बाजी खान, ॿेली पार त थई। तुंहिंजा छोकिरा आहिनि थोरा ॾिंगा, भउ थो थिए। न यार जमाल, अहिड़ी का ॻाल्हि कान्हे, तूं को बि फिकुर न कर। असां पाण मिसकिन माण्हू आहियूं। चङो यारो यार। अल्लाह निगहबान। कमदार जी बाबू, सुभाणे मां शहर पियो वञा। शाम में बोरिंग चालू कराए ऐं मथियो नंबर भराए छॾियां। बाबा यो नंबर त आउं बोरिंग चालू कराए भराए छॾींदुसि, पर खानो ॾाढो तंग कयो आहे भाउ। छो, छा कयो आहे खानो? बाबा रोज़ ॻोठा पंहिंजे ॿकरियूं कयो अचो, असांजी बनियूं त फैलाए हिन वणनि जी त ॾिसो सही, सत्यानाश करे छॾी अथसि। पोइ झले छो नथो छॾीसि? पोइ तार ॾाढो रोकियो थोमांसि, पर मुड़े ई नथो ई त। कमदार, पोइ चूड़ियूं पाए घर में छो थो वेही रहीं? खानू हुतां खां अची असांजा फसल मेले थो वञे ऐं तूं वात पट ॾिसेसि थो। हा बाबल, उन ॾींहुं बि रोकियो मान, ॿकरियूं तले कढी बि ॾिनियूं मान, त आचर ऐं इहो खानू ॿई ॼणा डंडा खणी मुंहिंजा पोयां पइजी विया बाबो। राति जो अची तव्हांखे ॿुधायमि, तव्हां त ॿुधी अणॿुधी करे छॾी। बाबू मां ठिकाणी कयो, मुंहिंजा हाणे बाज़ार कुझु ई नथो, पोइ छा कयां? कमदार, मां कुझु बि ॿुधणु नथो चाहियां। वञा जुआ रंडे ऐं ॻोठ में कुझु ॿिया बि माण्हू वठु। इन खानू जो टंगू बाहूं भॼी उछियो रोड जे परे वर, पोइ जेको थियो मां वेठो आहियां। पोइ तारो साईं, तव्हांजी इजाज़त जी ज़रूरत हुई।
वधीक मां कुछ भी ॿुधण नथो चाहियां। खानू हाणे मुंहिंजी ज़मीनुनि में न अचे, बस। वॾे का वण सुकाए छॾिया अथई। ले त तुंहिंजी नौबत कयूं। तुंहिंजा तो नंढी कमदार आहे। ये जेके 5 माण्हू वठी आया हुआ, इन्हनि खां खानू टिजी बीह रहंदो। तव्हां ॾाढी न हेठि लहो। लट